सवाल किया है नज़ीर। वो तो चए तरावी नमाज में ॿ ॼणा ख़त्म शरीफ़ पढ़ी सघनि था, हिकु पेशमाम ऐं ॿियो जमायती हुजे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यादि रखो त तरावी नमाज जी जमायत आम नमाज जी जमायत वांगुरु आहे। जीअं आम जमायत जे अंदरि घणा मुक़्तदी हुजणु ज़रूरी न आहिनि, अहिड़े तरीक़े सां तरावी नमाज में बि वॾी जमायत ऐं मुक़्तदी हुजणु ज़रूरी न आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो बि मुक़्तदी हूंदो, जमायती हूंदो, त नमाज थी वेंदी। जीअं बुखारी शरीफ़ ऐं ॿियनि किताबनि जे अंदरि हदीस मुबारक आहे, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे। उन चयो त बितो इंद खालती मैमूनत फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युसल्ली मिनल लैल फ़क़ुमतु उसल्ली मअहु अन यसारिही फ़अख़ज़ बिरअसी फ़अक़ामनी अन यमीनिही। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा तो फरमाए त आऊं पंहिंजी मासी सैयदा मैमूना रज़ियल्लाहु ताला अन्हा वटि हिकु राति गुज़ारी। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो तहज्जुद नमाज जे लाइ उथिया ऐं पाण नमाज पिया पढ़नि। आऊं उन जे खाॿे पासे बीठसि। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पंहिंजे साॼे पासे में बिहारियो। इन हदीस जी तशरीह कंदे इमाम नववी रहमतुल्लाह ताला फरमाए थो अन मूक़िफ़ल मअमूमिल वाहिद ऐं यमीनिल इमाम। इन हदीस मुबारक में मालूम थियो त हिकिड़ो जमायती इमाम जे साॼे पासे में बीहंदो। इन हदीस मुबारक ऐं इमाम नववी जी वज़ाहत में मालूम थियो त जेकॾहिं को शख़्स इमामत कराए थो ऐं उनजो जमायती हिकिड़ो आहे त जमायत थी वेंदी। अहिड़ी तरीक़े सां तरावी नमाज में बि हिकिड़ो ई मुक़्तदी आहे त बि जमायत थी वेंदी। वल्लाहु अअलम बिस्सवाब।